लाहौर मां ख़बर ईंदा त लाहौर जे इलाइक़े शादरा टाउन में घर जे सरबराह घर में खाधे पीते जी शयूं न हुजण सबब समूरन घर भातियुनि खे ज़हरीलियूं गोरियूं खाराए छॾियूं। जवाबदार ज़ाल ॿारनि समेत 7 ॼणनि खे ज़हरीली गोरियूं खारायूं। मुतासिर थियल घर भातियुनि खे वक़्त ते तबई अमदाद ॾेई बचायो वियो। हाणे इन्हनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। सिटी डिवीज़न पुलिस जे तर्जुमान मूजिबि पुलिस फौरी तौर ते समूरन घर भातियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो, जंहिं खां पोइ हाणे इन्हनि जी हालत खतरे खां ॿाहिरि आहे। शहरी पंहिंजे बयान में चयो त घर में खाइण लाइ कुझु बि न हो। 7 महीननि जो घर जो किरायो बि न ॾिनो। गुरबत खां तंग अची मूं ज़ाल ॿारनि ऐं पाण खे ज़हर ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।